अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। समूरे मुल्क में बिजलीअ जो तरसेली निज़ाम बहाल कयो वियो। तर्जुमान नेशनल ट्रांसमिशन एंड डिस्पैच कंपनीअ चयो आहे त तमाम ट्रांसमिशन लाइन मां फ़राहमी जारी आहे। फॉल्ट ऐं ज़िम्मेवारीअ जो तइन कमेटी रिपोर्ट में कयो वेंदो। सिंध में कोरोना विघे फौतियुनि जे अंग में निमाया कमी रिकॉर्ड। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे 6 मरीज़नि जो इंतकाल थियो। 829 नवां केस साम्हूं आया। भारतीय फ़ौज जो कंट्रोल लाइन ते ॿीहर सीज़ फायरिंग जी ख़िलाफ़ वर्ज़ी। ISPR जे मुताबिक़ बरो ऐं खिंजर सेक्टर में बिला इश्तिहार फायरिंग सां 2 शहरी ज़ख़्मी थिया आहिनि। IPSL 6 में कहिड़ो सितारो कहिड़ी टीम में चमकंदो। लाहौर में पाकिस्तान सुपर लीग जे 6 एडिशन जे लाइ रेटिंग जारी। नवाबशाह जे इलाइक़े मेहरान कॉलोनीअ जे रहवासी भट्टी औरतुनि ज़ुलेखा, रुबीना, इज़त ऐं ॿियनि एयरपोर्ट थाणे जे SHO मंगरियो ख़िलाफ़ नवाबशाह प्रेस क्लब अॻियां हथनि में पेट्रोल खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। जंहिं मौक़े ते औरतुनि जो चवणु हुयो त SHO मंगरियो 7 ॿारनि जे पीउ खे गुज़िरियल ॾींहुं मोबाइल जे कूड़े केस में गिरफ़्तार करे खणी वियो आहे। हाणे 50,000 रिश्वत घुरी रहियो आहे। जंहिं ते उन्हनि औरतुनि जो चवणु हुयो त असां ग़रीब मिसकिन 50,000 केॾां आणियूं ऐं असांजे माण्हू मोबाइल चोरी नाहे कई। जेका असां सां नाइंसाफ़ी आहे, अगरि असांजे माण्हूअ खे आज़ादु न कयो वियो त असां पाण खे पेट्रोल हारे बाहि ॾेई छॾींदासीं ऐं जंहिंजो ज़िम्मेवार SHO एयरपोर्ट मंगरियो रहंदो। मच में बेदर्दीअ सां क़त्ल कयल हज़ारा शिया मज़दूरनि जे ख़िलाफ़ सिंध जे मलाह फोरम तालके नवाबशाह पारां सजाद, शेमीर, नदीम मलाह ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में दौलत कॉलोनीअ मां एहतिजाजी रैली कढी वई, जेका शहर जो गश्त कंदे नवाबशाह प्रेस क्लब पहुती। जिते मुज़ाहिरीन चयो त मच में इंसानियत सोज़ दहशतगर्दीअ जे नतीजे में 11 पौरियतुनि जे क़त्ल खे 9 ॾींहं गुज़री वञण बावजूदि क़ातिल अञा ताईं कानून जी गिरफ़्त में न आया आहिनि। हुकुमरान ऐं हुकूमत मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे ऐं हुननि मुतालबो कयो आहे त क़ातिलनि खे जल्द गिरफ़्तार करे जल्द सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे, न त ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। गंबट पुलिस हथां खंबे खणी वियल रक्षा ड्राइवर रिटायर्ड फ़ौजी करीम बख्श ॼामड़ो आज़ाद करण जे एवज़ पुलिस एहलकारनि पारां ॻरी रिश्वत जी घुर। ग़रीब वारस औरत जो एला इख़्तियारनि खां अपील त पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे रक्षा ड्राइवर करीम बख्श ॼामड़ो खे आज़ाद कराए ॾिनो वञे। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।